शरीफ शहरी आहियां। मां पंहिंजी रोज़ी रोटी कंदो आहियां। हिते नामालूम माण्हू आया जेके बटणा हिकिड़े खे चवनि था जीतरी 30-35 हज़ार रुपया कैश पई हुई खाने में, उहा बि खणी विया आहिनि। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम भाऊ। छा दादा अब्दुल कयूम अॼु तव्हांजी दुकान ते अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। विच शहर में अव्हां जो दुकान, उन जे बावजूद ये खुलेआम दहशतगर्दी थी आहे, छा चवणु चाहींदव? भाउ पहिरियों त मां सुजाग टीवी जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे हिन ॾुखी घड़ीअ में मूंसां अची कंधो कंधे सां मिलाए ऐं मुंहिंजो मौक़िफ़ पुछणु आया आहियो। मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां। भाऊ मां हिकिड़ो शरीफ शहरी आहियां। मां पंहिंजी रोज़ी रोटी कंदो आहियां। हिते नामालूम माण्हू आया जेके बटणा हिकिड़े खे चवनि था जीतरी हथ में हुई ऐं ॿिए खे बि बुट ॿधल हुई। असां हुनखे सुञातो न आहे। असां कोशिशि इहा कंदासीं त इनशाला जो सुञातोसीं त असां कानून वारनि खे ॿुधाईंदासीं। ऐं अॼुकल्ह शहर में CC कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि जिते किथे, उहो इंतिज़ामिया पाण बि ॻोल्हे सघे थी। ऐं उन्हनि जी पुलिस जा जेके मोबाइल गश्त हुया, सिपाही बि उन्हनि जा आया मोटरसाइकिल ते, उहे बि गश्त कनि पिया। छोकिरनि जो इहो चवणु हुयो। उहो आख़िर फायरिंग कंदा भॼी विया। मुंहिंजो छोकिरो अंदरूं दर बंदि हुयो, उनजी कैश बि आख़िरकार तो खई तो भॼी, हुन अंदरियों दरवाज़ो बंदि करे पाण खे लॉक कयो आहे, जंहिंमें 30-35 हज़ार रुपया कैश पई हुई खाने में, उहा बि खणी विया आहिनि। ऐं उन खां पोइ फायरिंग कंदा निकिता हलिया विया आहिनि। बाक़ी असां इनशाला इदारनि खे सभिनी खे चऊं था त असांजी मदद कयो। असां बिलावल साहब खे, पंहिंजे चेयरमैन खे बि इहो अर्ज़ु कंदासीं, असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, तव्हां असांजी मालिकी कयो। हिन महिल गवर्नमेंट बि असांजी आहे। ऐं मां आसिफ़ अली ज़रदारी साहब खे बि इहो ई अर्ज़ु कंदुमि, तूं सदर आहे, ऐवान में वेठो आहे, असांजो वॾो आहे ऐं असांजी मालिकी कर। मां अदी फरियाल खे बि इहा चवंदुमि त मुंहिंजी भेण असांजे हल्के जी MP आहे, असां तुंहिंजा वर्कर आहियूं, अॼु जा न आहियूं, पुराणा आहियूं। असां बेयार मददगार लॻा वेठा आहियूं। असांखो को पुछण वारो कोन्हे। असांजे दुकाननि ते नाजाइज़ी करे कातिलाना हमिलो सम्झो त असां ते करणु आया फुर जे इरादे सां, पर मां कोन हुयुमि, मुंहिंजो अमलो हुयो हिते। उन्हनि मूंखे ॿुधायो तक़रीबन इहो 2:45 बजे इहो मामिलो थियो आहे। जेको भाऊ असां इहो आयासीं, तव्हां दोस्त आया आहियो, असांजो मौक़िफ़ वरितो आहे। हीअ साम्हूं ॾिसो था जीतरी जूं गोलियूं लॻियूं पयूं आहिनि। सरेआम हिकिड़ो हथियार, एॾो हथियार जेको ख़तरनाक में ख़तरनाक हथियार आहे, उहे सरेआम खणी था अचनि। रते दरे में को माण्हू जी साहु नथो करे वीचारो, कंहिंजी मोबाइल थी फुरिजे, कंहिंजो स्कूटर थो फुरिजे, कंहिंजो छा थो थिए। माना सुबुह शाम रते दरे जो इहो हशर लॻो पियो आहे। पुलिस जो ताउन तव्हां सां कीअं रहियो आहे? पुलिस जो त हिन महिल ताईं असांजो SHO साहब त कोन आयो आहे। मां हाणे मौजूदु वेठो आहियां, मूंखे बि अधु कलाकु थी वियो आहे, हिन महिल ताईं कोन आयो आहे। सिपाही 2-3 वीचारा वेठा आहिनि, जेके हुकुम अचे उन्हनि खे विहारे छॾियो अथऊं मुंहिंजे अॻियां। बाक़ी भाऊ असां न कंहिंसां दुश्मनी आहे, न असांजी कुझु आहे। दादा तव्हां रत ते माशाल्लाह मौजूद शख़्सियत आहे, हर शख़्स तव्हांखे सुञाणे। इन हवाले सां तव्हां सां कंहिं रत ते मौजूद शख़्सियत राब्तो कयो? कंहिं बि मौजूदु शख़्सियत हिन महिल ताईं न कयो आहे। असां हमेशह सोशल वर्कर बि रहिया आहियूं ऐं यूनियन जा उहिदेदार बि रहिया आहियूं, मार्केटिंग जा। असां ॾुख सुख में सभिनी सां गॾु हूंदा आहियूं। पर पाण दोस्तनि खे जेसि ताईं कंहिंखे ख़बर पवंदी त इनशाला राब्ते में आहिनि, फ़ोननि ते बि आहिनि दोस्त। बाक़ी इहो आहे त इनशाला असां NC कटराईंदासीं, सरकार खे इतला कंदासीं। पाण सरकार ॻोल्हे CC कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि, उहे पंहिंजो पाण ॻोल्हे सघंदा त केरु हुयो केरु न हुयो। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी।